किथे मारा बारा सब पानी में अंदर थिया न बदली जगह या किथे बधू माल बधू बस रोड ते बजे उठाई पानी ना क्रॉस कोने पानी केदा वजी इन पासे पानी नंढो इन पासे वडो पानी मथा यको पानी आयो हां रोड लगो जो पानी अटे जगह मिले कोंदी भाई क्रॉस पानी दुरन कोना खोलन दे सजा बचा पा अंदर ही मुझे सामू जो ता घर दिसो पिया ये मुकम्मल पानी में इन जो रस्तो है वो भी पानी में है सिर्फ इन करे न निकरी सघियान घर में जो नथा चाहिन त ही पंहिंजूं न्याणियूं वठी करे के रोड रस्ते ते वेहन इन करे ही उन शइ खे मुनासिब कोन था सम्झनि था ही अञा अॻिते ॾिसंदव त ही साम्हूं जेको फसल है इहो तव्हांखे मुकम्मल पानी हेठि थो मिले ग़ालिबन फुटियुनि जो फ़सुलु जेको मुकम्मल पानी में आहे हिन पासे तव्हां घर ॾिसो था ही घर जेके मुकम्मल पानी में आहिनि सो हीअ सूरताल आहे ॻोठ गुलाम मोहम्मद निज़ामानी ॻोठ जी सही ॻोठ गुलाम मोहम्मद निज़ामानी यूनियन काउंसिल लिंगोरो तालुको सिंधड़ी ॻोठ गुलाम निज़ामानी जे ॻोठाणो मोहम्मद ख़ान शेख ॻाल्हाए रहियो आहियां जीअं त असांजे ॻोठ बरसाति तबाही करे छॾी आहे वण पाछाट आहे फुटियुनि जो फ़सुलु आहे बरसाति तबाह करे छॾियो सॼो ख़तमु करे छॾियो का शइ कोन छॾी आहे घणो नुक़सानु थियो हूंदो तव्हां नुक़सानु हाणे अंदाज़ो ई कोन थो लॻाए हीउ पासो जेको असांजे ॻोठ जे पाए रुॻो 25-30 एकड़ वण पियो खिलनि असांजा 25-30 एकड़ तबाह थी आहे का शइ कोन रही आहे फुटी कोन कढी आहे तो बि तो साईं सभु को पट सट करियो ॾियूं पिया ग़रीबनि खे खाओ ॿियो को बि केरु कोन आयो आहे अला बनाड़े न को कंहिंखे था रड़ियूं कंदा असांखे भई बुख ते वेठा आहियूं रोड ते वेठा आहियूं हिते वेठा आहियूं जहिड़ो हाल आहे हिक ॿिए जी मदद करियूं पिया मथां आयो आहे ॿनियुनि जो पाणी आहे मथे बिरुनि जो मंगला जो जेको पाणी हेॾां आयो आहे असां हिते जी असांखे ॿुड़ियो आहे असांजे अॻियां रोड आहे अॻिते निकाली आहे कोन मथां जी निकाली आहे डायरेक्ट असां वटि अची वियो आहे पाणी साईं ज़रूरतूं ॿियो कुझु कोन थो खपे बसि इहो जेको रोड खे जे करे कट लॻी वञे को AC या DC या को हद जो अहिड़ो वॾो अमलदार या को वॾो माण्हू इहो मसइलो हल करे रोड खे कट लॻे ही पाणी निकिरे त पोइ मसइलो ग़रीबनि जो हल थींदो वरी पंहिंजे अजनि में वेहींदा त उन में फ़ाइदो इहो थींदो पंहिंजो रधु पचा करे खाई सघंदा पंहिंजो माल बचाईंदा ॿियूं ज़रूरतूं आहिनि ग़रीबनि वीचारे हाणे कुझु कोन्हे जेके मज़ूरी करे खाईंदा 300 रुपया 400 रुपया तारीख़ उहो अॼु 15 ॾींहं थिया आहिनि बरसाति जो जेको वसे बि का मज़ूरी कोन्हे न गुॾा न को मज़ूरी का शइ कुझु बि कोन्हे उहे वीचारा ईअं वेठा आहिनि उधर सोधर ते बि हाणे करे हाणे त ॿोॾि थी वई केरु उधर सोधर बि कोन थो ॾिए न दुकान वारा ॾींदा न को पाड़े ओड़े वारो ॾिए थो बसि उहे वीचारा मिसकिन ई तव्हां ॾिसो पिया ही सॼे कीअं मुंहुं लाहियो बीठा आहिनि इहे वधीक हिननि जे चेहरनि मां ई सभु शइ ज़ाहिर थिए सो दोस्तों तव्हां हिन ॻोठ जो जेको रस्तो आहे उहो तव्हां ॾिसो पिया इन जो वाहिद रस्तो आहे जेको माण्हुनि खे हिन मेन रोड खां वठी पंहिंजे घरनि ताईं वञण जे लाइ इस्तेमालु करिणो हूंदो आहे बदकिस्मती सां ॻोठ बि ॿुॾल आहे रस्तो बि ॿुॾल आहे एटलीस्ट जीअं रस्तो वञे ठीकु हुजे हा त ही घटि में घटि पंहिंजे घरनि जे वेझो ज़रूरु थी वञनि हा उन रोड रस्ते जो इस्तेमालु कंदे बहरहाल हिन वक़्तु जेका सूरत उहा इहा आहे त हिन जेको रस्तो आहे उहो अधु ॿुधाए पियो जेको स्पेस आहे एतिरो रस्तो इहो ॿुॾो पियो आहे लोडे पे जाम के